कटिया इन तो नहीं बंद तो क्या ले ये ले ये कटी जा أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم अजय साइंस स्कूल में इंटरनेशनल डे ऑफ डेमोक्रेसी अटैक ऑन स्कूल डी मल्हाए रहिया आहियूं। असांजे सिंध जे सरकारी स्कूलनि जी सूरत हाल मुतमइन कंदड़ आहिनि। सिंध जे तक़रीबन 19,000 सरकारी स्कूल आहिनि, पर उन्हनि मां सिर्फ़ 36,000 स्कूल खुलियल आहिनि। बाक़ी 13,000 स्कूल बंद थियल आहिनि। 5,000 स्कूल बिना इमारतुनि जे आहिनि। 26,000 स्कूल में पीअण जो साफ़ पाणी न आहे। 20,000 स्कूल में वॉशरूम न आहे। 21,000 स्कूलनि खे ॿाहिरीं भित न आहे। 31,000 स्कूल में बिजली न आहे। स्कूल में ॿारनि जे वेहण लाइ कुर्सियूं न आहिनि। ॿार हेठि पट ते वेहण लाइ मजबूर आहिनि। अक्सर ॿार गैर हाज़िर रहनि था। कुल नतीजे में तौर सिंध जे प्राइमरी स्कूलनि जी सूरत हाल ना उमेद कंदड़ आहिनि। घणा स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां